लाड़काणो पुलिस निंगरीअ खे इलाज लाइ अस्पताल खणी वेंदड़ शहरीअ खे डंडा हणी ज़ख़्मी करे छॾियो। सोहेल अनवर सियाल नोटिस वठंदे एसएसपी खे इंक्वायरी जी हिदायत करे छॾी। लाड़काणे में मोटरसाइकिल ते निंगरीअ खे इलाज लाइ अस्पताल खणी वेंदड़ शहरीअ खे पुलिस रोके मथे में डंडा हणी रत करे छॾियो। घर भातियुनि आॾो तशद्दुद जो निशानो बणियल अब्दुल सत्तार खोसो पुलिस गर्दी खिलाफ़ दाहूं कंदो रहियो। नालो छा अथई? सुल्तान नालो आहे मुंहिंजो। खोसो आहियां मां, खोसो आहे। काॾे पिया वञो? मां अस्पताल वञा। हे मुंहिंजा पर्चा ॾिसो। हेॾे ॾिसो, हे मुंहिंजा पर्चा मां वठी थो आहियां निंगी खे। इहो ज़ालिम होॾा सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल पारां गेस्ट्रो में मुब्तला निंगरीअ खे अस्पताल खणी वेंदड़ शहरीअ ते तशद्दुद जो नोटिस वरितो। सूबाई वज़ीर एसएसपी मसूद अहमद बंगश सां राब्तो करे वाक़े जी शफ़ाफ़ इंक्वायरी जी हिदायत कई आहे। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।